फिल्मुनि ऐं टीवी ते दुनिया जा केतिरा ई सितारा आहिनि जेके प्यार आॾो एॾा बेवस थी विया हुआ जो घर भातियुनि ख़िलाफ़ वञी धार ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे वरितो। इहे प्यार जी चाहत में घरां भॼी विया। लव मैरिज में सभ खां वधीक मुखालफ़त घर भातियुनि तरफ़ां थींदी आहे। इन लाइ हिननि पंहिंजी धार दुनिया चूंडे वरिती। अहिड़ा सितारा अॼु पंहिंजनि ई शर्तनि ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बिपाशा बासो जी माउ करण सां धीअ जी शादी ख़िलाफ़ हुई, छो त करण जूं अॻु ई 2 तलाकूं थी चुकियूं हुयूं। खेसि भरवसो न हो त हू बिपाशा सां बि वफ़ादार रहंदो, पर बिपाशा पंहिंजी दिलि जी ॿुधी ऐं करण सां शादी करे वरिताईं। भाग्याश्री हिक शाही घराणे सां वास्तो रखे थी। संदसि वालदेन न पिया चाहिनि त हू पंहिंजे स्कूल जे दोस्त हिमालया दसानी सां शादी करे, पर भाग्याश्री संदसि प्यार में ॿुॾी चुकी हुई। हुन राजमहल मां भॼी शादी कई। परमीत जॾहिं अर्चना पूरन सिंह सां शादीअ जो फ़ैसिलो कयो हो तॾहिं हू तलाक याफ़्ता हुई। परमीत जा घर भाती इन ते राज़ी न हुआ। ॿिन्ही वटि घर मां भॼी शादी करण खां सवाइ को ॿियो रस्तो न हो। शांति जहिड़नि टीवी शोज़ ज़रिए मक़बूल थियल मंदरा बेदी घर भातियुनि ख़िलाफ़ वञी राज कौशल खे हमसफ़र चूंडियो। साल 2021 में राज जो मौत थी वियो हो। देबिना बनर्जी ऐं गुरमीत चौधरी असुल ज़िंदगी में बि राम सीता बणिजी विया। ॿई हिक दोस्त ज़रिए मिलिया हुआ। गुरमीत जो कुटुंब देबिना ते ख़ुशि न हो, इन लाइ ॿिन्ही खे मजबूर थी घरां भॼणो पियो हो। अॼु ॿई ख़ुशि रहनि था। इन्हनि खां सवाइ कश्मीरा ॻुझे तरीक़े सां शादी कई हुई। माण्हुनि खे 1 साल खां पोइ ख़बर पई त हुन कृष्णा अभिषेक सां शादी करे वरिती आहे। शुरू में संदन घर भाती इन शादीअ जे ख़िलाफ़ हुआ, पर बाद में सभु ठीकु थी वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।